एकड़े हमरा चिट्ठी लिखस मुझे मौला अली ने जी चिट्ठी खोली को मौला फरमाए चिट्ठी कहीं लिखिया एकड़ो दफो ऐलान क्यों बियो दफो ऐलान क्यों टियों दफो ऐलान हमरा उठी बिठो जे अली चिट्ठी मां लिखी मुझे मौला फरमाए चिट्ठी छो लिखी डेबी चिट्ठी छो लिखी जैसे चिट्ठी में 4 सवाल लिखा था मुझे मौला अली फरमायो चिट्ठी न लिखो मुर्स मानू आ तो उठी भी सवाल कर दुनिया को जो सवाल बुधे अली जो जवाब बुधे असाने या मानू चिट्ठियों लिखना या मुलन का सवाल पूछने ने छा चवंदा नमाज का पो कमरे में अच जा जवाब जाने जो तरीक़ो बाजे मूसा हजरत अली फरमायो चिट्ठी छो लिखी गई मुर्समान मजमे में उठी भी सवाल कर कूफा जुम्मे जो दिया जामा मस्जिद हमरा उठी भी अली मुझे पहिरों सवाल पर सवाल जो जवाब भी दे हर जवाब सा गड दलील भी दे न तो मां न मञींदुसि हमरा उठी बीठो अली मुझे पहिरों सवाल पुछ चईनो उम्मत में वडे में वडो आलिम केरा मुझे मौला अली जो जवाब पूछा चैन उम्मत में वडो आलिम अबू बकर सिद्दीक मजो ना है सिद्दीक जा गुलाम ॾाढा जो जोर जा साहब जा नौकर भयो तबलो कर जा तोखे तो उन्हनि बुधायो न ते विड़हला पाण जुम्मे जो ॾींहुं कूफे जी जामा मस्जिद मुझे मौला अली का सवाल क्यों तो इन उम्मत में वडे में वडो आलिम केरा मुझे मौला अली फरमायो इन उम्मत में वडे में वडो आलिम अबू बकर सिद्दीक अली नबी से कहां जे नाले जो तमा इल्म जो घर अली दरवाजो तहां का जो वडो आलिम अबू बकर दलील दे मुझे मौला अली जो दलील बचा जे शरई मसलो मस्जिद भरजी बने नमाज जो टाइम थी बने जमात अची बने नमाज वो पढ़ाए जेको इल्म में वडो हुजे साईं जन जी तबीयत नासाज हुजूर पांजे हुजरे पाक में आ मस्जिद भरजी वई खल्क अची वई पूछो से या रसूल अल्लाह नमाज केर पढ़ाए पाण फरमायो मुर्रु अबू बकर फलियो सल्ले बिना अबू बकर के चौ त मोहम्मद जे मुसल्ले दे नमाज पढ़ा नारे तकबीर सदाकत सिद्दीक अकबर बराबर सिद्दीक टेडी नमाज पढ़ाई भरी पूछो थे या रसूल अल्लाह मुस्तकिल नमाज केर पढ़ाए पाण फरमायो अबू बकर के चो मोहम्मद जे मुसल्ले दे नमाज पढ़ाए अमर आशा जो या रसूल अल्लाह इन्नहु रकीकुल कल्ब वो दिल जो नरम मुसल्ले दे नबी सगदो के देखे हुकुम क्यों हुजूर फरमायो मा वहतनाहु फी सदरिही सब्बतहु फी सदरि अबू बकर आशा जे कुर्ब मुझे सीने में रखो मा मोहम्मद सब कुछ अबू बकर जे सीने में रखी थी हमरा उठी बिठो अली मुझे बियो सवाल पूछ चैन उम्मत में वडे में वडो बहादुर केरा मुझे मौला अली जो जवाब पूछा सुभान अल्लाह जो तो बुधाया कुछ तो भटिन जो बतो हलाल को डाडा ताजुम देगियो हड़प कयूं खुदा करे मौला केरा बचो अल्लाह हाय अली मुझे बियो सवाल पूछ चैन उम्मत में वडो बहादुर केरा मुझे मौला अली फरमायो इन उम्मत में वडो बहादुर अबू बकर सिद्दीक भैया कबूल करे मौला अली के सलाम करो भैया कबायो नारे तकबीर शान अलीउल मुर्तजा असा का नफरत न कर भलिया हेदे भी हैदर अली अलिया राजा जो अली अलिया जो अली अलिया जो अली अलिया मौला अली जो मुरीद भैया कबूल करो माने साको कटड़ू दवाने नारे तकबीर सदाकत सिद्दीक अकबर अदालत फारूक आजम सखावत उस्मान गनी शुजाअत
असा का नफरत न कर भलिया हेदे भी है तर अली अलिया अदला साने तुम भी हलिया हेदे भी है तर अली अली असा है दर्जा असा है दर्जा बस कर कचड़ू ते बेल जाना ठोके असा है दर्जा हुबदार आयो कदा आले नबी असा प्यार जजो अहल पैतन सा प्यार ना तंजे कलमे ते इतबार ना दिन तड़लन का असी दहारा असा है तेरी आया ही असा अली कारी हो कुरान समझ अली हाजी हो काबू समझ अली नमाजी हो मस्जिद समझ अली दीनदारो दीन समझ अली जो बचनो मुझे मौला हुसैन शहीद जो सिर सत्य में मुझे कायद शहीद अल्लामा डॉक्टर खालिद शहीद जो खुदा जो कसम सिर सत्य वही तब लग करे नारे तकबीर शहीद इस्लाम करबला मां बस सबका वडा मिलिया अन्या त मां मौला अली जे शान में गालाइंदो तो होडे ॿियो काथे वती रही तारीख़ न न ॿियो होडे कोट भुटो उते एड़ी जुठ न कजा जेड़ी अजु करे मखे टाइम खपे 4 कलाक मौला अली जो जिक्र जो त अली जो जिक्र इबादत अस्कर मुला त बेल जान ठोके अली हक जो इमाम अली मरते कलंदर असा जो नारो यो उम्मत सारी गुलाम अली असा जो इमाम नता जो सुभान अल्लाह करबला मां बस सबक वजा मिलादा वसाए जे वाला फजर रहमान जे दावती अचण वाला मोली बरकत करबला मां बस सबक वजा मिला सैयदन सजदो न चढ़ियो बीबिन पर्दो न छड़ियो सोना ताजो सुभान अली अस्कर कुर्बान अली अकबर कुर्बान गोट कासिम कुर्बान अब्बास जफारू कटा 72 साथी पुछा जे तो शिमला मखे बच्चा प्यारा नान हुसैन के रब जी नमाज प्यारी जो जलवा करबला में दिखाया हुसैन ने सजदे में जाके सर कटाया हुसैन ने मेज़े पे सरता सुबह पर थी आयतें कुरान इस तरह सुनाया हुसैन ने नाने के दीन पर हर चीज हमारी थी कुछ भी न अपने पास बचाया हुसैन ने खुद को जो एक बूंद पानी न मिल सका करबला को खून पिलाया हुसैन ने ऐदरी असायूं तू छाते छितो थियो सामान और सामान सुभान अल्लाह पर असां वटि गंगा उबती थी वए जो कुरान पढ़े नमाज पढ़े तहज्जुद पढ़े दाढ़ी रखे पटको बधे चवंदा इहो मुल्लो आहे इहो मुल्लो आहे सॼी ज़िंदगी मस्जिद में न अचे इहो मोमिन आहे जेका माई पर्दो करे घर वेहे नमाज पढ़े या मुल्याणी आहे जेको सॼो साल घर न अचे या मोमिनाणी मां काॾे वञा मां काथे मातम कयां मां कहिड़े बिजलीअ जे थंबे ते चढ़ा वरी बरकत जे तो जहिड़े ते वणाई चढ़ो लाइट आहे ई का जंहिंमहिल दालीअ जो सामान आहे उहे हैदरी कोन्हनि बेटाई थो चए लतीफ़ तो चए गिदड़ चढ़ियो घोड़े गिदड़ चढ़ियो अंधेर नगरी चरबट राजा जे हाणे 150 रुपया किलो अटो कयो अथऊं हथ जे इहो मुर्दार साहब बेलचा न ठोकिया मुराद अली साहब गरीबन सा ड्रामा बंद कर कमरे जे तो 25,000 जी किस्त तो ॾियां 12,000 तो नथा खपनि असांखे अटो सस्तो कर तो पेनू बनायो असांखे न त असां मुला बिगड़ियासीं न वो असांजो हवालो वरी इमरान खां मंडो तो घर वेठो हाणे चवे छा तो मुझे क्यों निकाला क्या तुझे मुझे क्यों निकाला मैंने कहा जिसने डाला था उसी ने निकाला
धमकी ॾिनी कि मां लांग मार चुकंदुसि। शाबाश शरीफ़ त ॾकी वियो। मौलाना चयो त भले करे। मौलाना शींहं हाल छॾेसि भले शौंक़ु पोइ पहिरियों चई 40 लख माण्हू ईंदा, आयसि वरी कुल ई 40 ॼणा। पोइ वरी ड्रामो कई, पंहिंजे गार्डन खे चई त परे खां बि हमिलो कजे। पोइ पहिरियों चई मुंहिंजे सर में गोली लगी है। पोइ जी मुझे टीवी वालों ने बताया टांग में लगी है। पाण मवाली आहे न, पाण खे का ख़बर कान्हे। नेठि साहब खे पुछियोसि त तूं त कंटेनर ते बीठे, तोखे गोली हिते लॻे, हिते लॻे, हिते लॻे, हिते छो लगी? जैसे हमला हुआ मैं गिर गया, सर नीचे आ गया, टांगे ऊपर चली। जैसे लीडर जो टंगा ही मथे थी। कौन सा ड्रामा न कयो न था खपंदा के ये असांखे किस्तनि वारा पैसा महांगाई के कंट्रोल कयो। तव्हां वॾा होशियार आहियो। तव्हां इलेक्शन में नचन में ॾुखी बीमारी हमरा हिकिड़ो घर वेठो पियो ट्रप ॾे। ज़ाल जो डॉक्टर खे ॾेखारिया त खलाए छा छा ॾेखारे मोटी आयो माठ करे वेही रहियो। ज़ाल पुछो डॉक्टर छा चई? डॉक्टर जो तोखे दिमाग़ में कीड़ो। ज़ाल खिली जो डॉक्टर मर्ज़ सुञातो थी, बाक़ी जगह ग़लति ॿुधाई। कीड़ो अथई पर दिमाग़ में न। इलेक्शन थी नचंदा, भोतारनि खे अजर कपाराईंदा, 5 साल रोअंदा, महांगाई थी वई, असांजो रोटी न थिए। असांजे अॻियां छो थो रहे जंहिंखे वोट हिकिड़ो बि असांजो मौलवी सिंध में MP MNA कोन्हे। ख़ुदा जो कसम असांजो मौलवी तव्हांजे तक जो MNA ते 40 ॾींहंनि में फसाए, जंहिंजो रोड न ठाहे मूंखे गोली हणी छॾी। वोट वॾेरनि खे था ॾियो, गाॾियूं असांखे वेड़े। अटो महांगो थियो, मुला काॾे विया आहिनि, वोट कंहिंखे ॾिना? उते त नचो पिया। वठ न उनखे ॻीचीअ खां जेके वोट ॾिना। गारियूं मौलवियुनि खे, मौलवी केॾो कमु था अचनि। ॼमो त बांग असांजो, वॾा था चओ त निकाह पढ़ी मज़ा असां वटि आहिनि। सची ॿुधाए, निकाह मौलवी पढ़ंदो आहे या निसार खोड़ो पढ़ंदो आहे? ॻाल्हायो छो नथा? ऐं जंहिंमहिल दुनिया मां वञो था, विहिंजारे पाक करे अल्लाह तड़ ॾियणु एॾो ॾुखियो अथव। सभु टपड़ धोइणा था पोइ बि कंहिं ग़रीब मुले 200 वता न, स्टाफ ते गाड़ियूं वेठा ॾींदसि। मुला तड़ो ॾियणो सवलो, मां तो हिते सुम्हां 1000 रुपया थो ॾियां, मूंखे तड़ो ॾियणो। गरीब आहियूं न असां मुला, हुननि सां पुॼी नथा सघो। हालांकि तव्हांखे ॻाल्हाइणो हुननि सां खपे, छो त वोट उन्हनि खे ॾिना हुआ, असांखे थोरो ई ॾिना हुआ। पर हो हिन ॾाढा असांजो चरिया मुला दरवेश। छो त वॾे माण्हू ते माण्हू तबसरो अलॻि कंदो आहे। सुबुह जो हिकिड़ो माण्हू वॾो माण्हू पंधु वञे, वॾी छा चवंदा, साहब वाक पियो करे। ऐं बरकत ई मां जहिड़ो पंधु वञे, चवंदा निभागे ॾे किरायो कोन्हे। वञे हो बि पंधु पियो मौलवी, पर तबसरो ॿिन्ही ते अलॻि, हुन जे पादर आहे। वॾो माण्हू सुबुह जो पापा ऐं चांहि, छा चवंदा साहब टेस्ट जो करे। मां जहिड़ो मुलो खाए, छा चवंदा निभागो बुखलो। अरे तव्हांजे नज़र में फॉल्ट हो, नज़र
इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जी जुती चीजी पई पगले मदरसे जे तालिब के जी गंड आया पर प्यादे नहीं कणी वियो मोची के चई त घणा पैसा वठाने जी पर जड़े इमाम साहब जी जुती आ गुजरे आए त जे कहीं जी भी हुजे मां बर का वठा मोची बको पूरन दिहन हो जा वो तालिबो मदरसे जो डिठे अठाना बचन द खंड भोगड़ो गंड आयो इमाम साहब संदल ते वेठो जुती अची पाराई तालिब जो सही नाराज न थियो थे ये गाल पूछा ये भले पूछो जैसे तहां जी बाजार में टके जी भी इमाम साहब फरमाने वागा छो जैसे मोची के मिनथों कयूं पर चारा ना गिरयाई त लिखी तहां जी जुती लाए इमाम साहब जो जवाब बुझा जे चरियो त तू आलम जो शान मोचिन का पुछबो आज सुभान जो सुभान अल्लाह के आलम जो शान मोची का न पुछो आलम जो शान आलम सुभान अल्लाह बतायो फकीर वेगड़े रखण दे खट टारा रखण जो फलाने वडेरे जो कमा बेज में दे मरी बेज में दे सचिया अन्या हफ्तो डेढ़ मरी फलाने वडेरे जो कमा इने करे 4 जुमा हुआ नेठे खट नट वडेरन जो कम छदी न थो आचर जो त लाश खयूं पिया बतायो बरस्ते मां वञी पियो वाकई जो जनादो अचे फलाणे रखण जो जंहिंखे तूं खट चई आई के लायो लाहे मुंहुं ॾिसी जीअं अॼु त वांदो आहे अॼु ठाहे असां बि नमाज़ लाइ त वांदा ई कोन वांदो थियणो पवंदो ई वांदो न त हुनखे वांदो करणु ईंदो अथई अल्लाह वो वांदो करे खट ते विहारे छॾी अल्लाह खुदा जो कसम अल्लाह जो सॾ थो थिए असां वांदा खुदा खे ॾिसो नमाज़ 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 दुकानदार के जो नमाज पढ़ से मुझा गिराक हलिया विंदा ताज पेट्रोल पंप ॾिठो तो गालायो नालो ॿुधवा भुख ते माया गालायो तान ताज पेट्रोल पंप ते नमाज जो वक्फो थींदो आज़ान ईंदे न बोर्ड अची वेंदा साम्हूं वक्फा बराए नमाज सुभान अल्लाह उन जे पठान आयो जे मां 70,000 जो डीजल भराईंदुसि जो न ॾींदासीं पहिरियों नमाज थींदी ताज साहब के कारोबारी मानू उनके या खबर कोने त नमाज दा मुझे व्यापार ते असर तो पे न जे तो नमाज असा बरकत थी पे सुभान अल्लाह ताज पंप ते 3 शयूं भलियो त पेट्रोल भलो मस्जिद भली 3 शय दस्या कावड़ जी बुधाया बाथरूम भला एड़ी सफाई न त बे हंध पेट्रोल पंप ते वञो न बाथरूम जे ॿाहिरों हमरा कुर्सी रखियो वेठो आहे बाथरूम मां निकिरंदे 20 रुपया ॾे अरे अंदर केड़ा समोसा खाई आयो जेको हुयुसि उहो बि कढी आयो पाण तूं 50 रुपया ॾे कटो खाली करे आयो हुजूर तो फरमाया कुर्रतु ऐनी फिस्सलात नमाज मोहम्मद जे अखिन जो था चोरा था जो सुभान अल्लाह मोहम्मद जो आशिक भइयो थमलो करे जाओ भइयो नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा अल्लाह जो शिकायत न कयो इस्राबत वे अल्लाह जी गिला था क्यों रामट पियो पे पोड़न जो सारियों भी सड़ी गयो अल्लाह बि गरियो अल्लाह जी शिकायत माण्हू चांदो करे चरिया हज़रत याकूब अलैहिस्सलाम के केडो दुख पहुतो बच्चो जुदा थी वियो साल गुज़री विया रोई रोई बच्चे की जुदाई में छाचे काल इन्नमा अशकू बसरी व हुज़नी इल्लाह
ए अल्लाह मां कैसा दुख सलिया मुझे तो को माण्हू ई कोन ए ॾिसो मां बाहूं तो बदा पाजा दुखड़ा हुनखे ॿुधायो ॿिया त खिलंदा हो दर्दन जो दरमान कंदो सुख त असांखे यादि ई कोन्हनि ये सुपर घणे खपायूं अथव जंहिंजूं बचूं रखो मुरी बरकत के कुरान मते ते सजी जिंदगी हेड़ो रोटो सिपर जो कदे रेट थियो ये कसम दी अल्लाह जो न तू 8000 रुपया सुपर पियो हले किलो चार 200 रुपया पलाल जी ट्राली 60,000 रुपया खपायो मुझे सजी खबर ए नंढड़ा बार हिनन में 3 खूबियूं पहिरी खूबी केड़ी तन जो ये विड़ंदा आहिनि वरी त्रमल ई ठही हुई ये दिल में रखन बच्चे मन के सच ता अगली इलेक्शन में विड़िया वो अञा फूकिया वेठा भट्टी जिया भाई घर में अरे पोता पर आए गोठ में छोड़ शाबाश आजी हम के जो इनके वे मोहब्बत कला के पाण में गोठ जा जात जी केर पियो के मोमिन हूं मुसलमान हूं मोहम्मद जा उम्मती है जात ते मेरा नंबर प्लेट लेकार फो सुञाण पते त गाड़ी केड़ो मांडा मुखे अगले जज पूछो हजरत आदम जी जात केड़ी मुझे इंसान वरी पूछे हजरत आत्मा जो मजहब केड़ो मुझो इंसानियत जे मौला तो जो मुखे वरी न कर अरे इंसान 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 बारन में भी खूबी कहिया मिट्टी जा घर ठाए सजो ॾियो खेॾी लत हणी ड्राई छॾींदा आहिनि ॿुधाईंदा आहिनि त दुनिया फानी ॿी खूबी अथनि ॿारनि में अञा वॾी आहे अलाह जो कसम कहिड़ी ॿुध कमु न थींदो न रोअंदा साईं हाले जी वारो चवंदो आहे इहा वॾी खूबी आहे ॿारनि में कमु न थींदो रोअंदा रोई मुतालबा मञाईंदा अम्मा 10 रुपया दे कुल्फी वठां अरे कौन ना दे कौन ने पिणे मीरपुर ना दे मिट्टी मथे में विझंदा लेथरंदा रोअंदा गिड़गिड़ाटियूं कंदा माउ खे रहम ईंदो उधारो वठी बि बच्चे खे ॾींदी वसाए जेह वारा बच्चो रोए माउ खे रहम अचे बंदो रोए त अर्श जे रब खे रहम अचे असां त अल्लाह खे पंहिंजो दुख ॿुधाई नथा न माण्हुनि सां शिकायत शादी थींदी न मायूं रुगो ससु जी गिला कनि अल्लाह मांखे न ससु वसु मायूं वॾियूं होशियार अथव अल्लाह हिकिड़ी माईअ खां मां पुछो त दुनिया में भली माई कहिड़ी कुराड़ीअ जो जवाबु पुछजा केॾी होशियार आहिनि नास ॾेई अहिड़ो जवाबु मुखे चई त भली माई ही बीबी हवा केर मुझो उहा छो चई उनखे ससु कान हुई अल्लाह मां पंहिंजी मायुनि खे अदड़ियुनि भेनरुनि न्याणियूं जेके मस्तूरात लाउड जे ज़रिए आवाज़ ॿुधनि उन्हनि खे अर्ज़ थो कयां त अलाह जे वास्ते पोड़े गिला न ऐं ज़ालुनि जा बि वॾा हक़ अथव वसाए जे वारो अॼु मां लाउड ते ॿुधायां न सुभाणे मानी पाण पचाई अल्लाह ये वरी मीरपुर ॿुधायां या अॼु ॿुधायां ॿुधायो तुंहिंजो घर हूअं ई होॾे आहे
जो करे हिते आ ॿुधायां हिते धक्को ॿुधायां हले वहेल में हुजे हा त हवाई फेरिंग करे हलियो बि ज़ाल जा हक़ ॿुधायां उहे था चवनि ॿुधाइजनि जी शादी थी घबरायो न वरी मुड़सनि जा हक़ पोइ ईअं भटिन खे माराईंदुसि थोरो शादियूं कयो छोकिराऊ हेड़े सियारे में बि विहाणे के भाकुरायूं सुठा शादी शादी हिकिड़ी आहे त ॿी कयो ॿी आहे त माइनि में रीस थींदी अथव घणी रीस सिखणी अथव न माइनि हिकिड़े हमरा जूं ॿ शादी पोइ ॿिन्हिनि सां इंसाफ़ कंदो लटे में कपिड़े में ॾियण में वठण में हर शइ में इंसाफ़ हर शइ मां सम्झी आऊं कुदरत ख़ुदा जी अहिड़ी थी जो ॿई गॾु गुज़ारे ॿिन्हिनि खे हिकिड़े ई टाइम ते गुसुल ॾियारे हिकु जहिड़ो कफ़न ॾियारे हर शइ में हिकु जहिड़ो इंसाफ़ पर हाणे घर खे दरोज़े हिकु जे हिकिड़ी अॻे कढंदुमि त ॿी रीस कंदी नेठ एमरजेंसी में घर के वरी ॿियो दरो हणाई त ॿिन्ही जा जनाज़ा बि गॾु कढा दफ़नायो मोटी आयो टी राति ते हिकिड़ी ज़ाल ख्वाब में आयसि चई मां तोखां ॾुखायल आहे मूंखे तोखां शिकायत चई छो चई हुन जो जनाज़ो नई दर मां खणाई मुंहिंजो वरी पुराणी कुछ तो खिलायो 4 महीना त रुनायो ईअं करे यार हे सम्झियो त मुलो रड़ियो छो थो खणी 10 वारा आयो अब अञा गुंडिया अल्लाह हिनजे मीटर जी पार आमीन मीटर बि जाचे वठी ॼाणे बस मां पंहिंजे मौज़ूअ ते मोटी अचां मां अॼु शादीअ ते वाइस कयां वॾो माइनि जा हक़ ॿुधायां वरी मुड़सनि जा हक़ इहो सॼो दीन आहे नबी साईं खां पुछो मन अहब्बन नास या रसूल अल्लाह सल्लल्लाहु साईं सॼी दुनिया जे माण्हुनि मां तव्हांजी मुहबत कंहिंसां आहे नबी साईं खां पुछो मदीने वाले साईं फरमायो काला आशा मां मोहम्मद जी मोहब्बत आशा सिद्दीक़ सुभान अल्लाह वरी पूछण वाले जो वलिर रिजाल या रसूल अल्लाह सही भला मर्दन में तव्हांजी मोहब्बत कंसा मदीने वाले साईं जो जवाब पुछा पाण फरमायो काला अबू मां मोहम्मद जी वध में वध मर्दन मां मोहब्बत अबू बकर सिद्दीक़ कंसा सिद्दीक़ जा गुलाम मैयो थबलम चले जाओ मैयो नारे तकबीर शान सिद्दीक़ अकबर सदाकत सिद्दीक़ अकबर नारे तकबीर अज मां वटो भाई याद करे हम ज़ालुन जा हक़ मुड़सन जा हक़ औलाद जा हक़ पाड़े जा हक़ अल्लाह जा हक़ ये सब बुधाया पर छा मां पाण बुख अमरावती भी जो मौजू थी अचा अली इन उम्मत में बहादुर केरा मुझे मौला अली फरमायो इन उम्मत में वड्डे में वड्डो बहादुर अबू बकर सिद्दीक़ नथा जो सुभान अल्लाह मज़ो ही ना डाडिया मौला अली जा मुरीद भैया थमला कर जा भैया माखे मीरपुर भुट्टे में घुरायो चौक ते घुरायो ॿियो मौलवी न हुजे मौलूदाई बि न हुजे लाउड अनस हुजे 4 कलाक मौला अली जो जिक्र न कया माखे गोली हणी छड़ियो क्यों तो कदे मेरो जज माखे घुरायो 94 फैसला मौला अली जा ॿुधाया
सोना दाजो सुभान अल्लाह मज़ो ही कोने दाजो अली ने उम्मत में बहादुर के मौला फरमाए ने उम्मत में बहादुर अबू बकर सिद्दीक अली खैबर जो किलो तहां फतह दर मरहबा के सत ठुकर तहां कयो बहादुर अबू बकर दलील दे मुझे मौला अली दलील ॾिना हिकिड़ो दलील जे हिजरत वारी रात मां अली बि मोहम्मद जे बिस्तरे ते सुतो पियो सलाम सिद्दीक के जो मोहम्मद के गुलाम ते कयो विच काफर मां निकतो नता जो सुभान अल्लाह भाई तो बोलो करे मौला अली के सलाम कयो भाई तो तकबीर शान अली अल मुर्तजा माखे बिल्कुल उमर आ जाए ते हिजरत वाली रात चादर कह वट हुई मुझे मौला अली वट हुई मुझे चादर वारो कह वटो जे अबू बकर सिद्दीक जे बिस्तरो कह वठो मुझे मौला अली वठो मुझे बिस्तरे वारो कह वठो जे अबू बकर सिद्दीक वठो जे अमानतू कह वठो वसाए जे घर बुध जा जे अमानतू कह वठो मुझो मक्के वारन जो अमानतू अली वठो मौला जी अमानत सिद्दीक अकबर वठा है हिजरत वारी रात पाण सब के मौला अली के अली दिया ये मुझी चादर थी ये मक्के वारन जो अमानत ये मुझो बिस्तरो थी सुमी पो सेता गाडे जे मां वणा तो सिद्दीक जे दरत नथा जो सुभान वसाए जे वारो सजी दुनिया मोहम्मद जे दरत पर मोहम्मद अबू बकर जे दरत सोने अली जो या रसूल अल्लाह बस सौ काफर तलवारों कयूं भी चाचा कहां किए भी नो पान फरमाए मुठ मिट्टी की भरी दोस्त कुरान जी ही आयत पढ़ दो वजअल्ला मिन बैन ऐदी सद्दम व मिन खल्फि सद्दा या रसूल अल्लाह अगिया हणंदो पोया रहिजी वेंदा पोया हणंदो सगी रहिजी वेंदा सगी हणंदो खपे रहिजी वेंदा हुजूर फरमा अली मिट्टी मां हणंदो अंधो अल्लाह वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा सुभान अल्लाह अबू जहल वारा सगी रात अली के नबी समझंदा रहा जो तुम मौला अली आरामी पियो न नबी संगे बिस्तरे से अबू जहल रिसीव हमरा सुतू त पियो सुबह जो मुझे मौला अली उठ्यो अबू जहल पूछो अली नबी काली मुझे मौला अली जो जवाब बुझा जे पहरो पाण थो दे पूछे माखूं थो अली निंद्र कई जे एड़ी के जो मां जो गोद में भी अली एड़ी निंद्र करे अली छो जे माखे बिस्तरो ही एड़ो मिलियो जे कुरान नाज़िल थियो बस सौ काफर चौधारी बिचा तलवारूं खयूं कुर्बान अली तुझी जुर्रत कुर्बान अली तुझी हिम्मत कुर्बान अली तुझी बहादुरी बस सौ काफर बिचा न अली निंद्र पियो ताके न खबर पे वसाए जे वारे जलसे ते धाड़े लन जो घेरो थियो केड़ा वेहंदा मुलो ही कनात जे मुझे मौला अली जे माखे दुनिया में टे शयूं पसंद केड़ियो अज़रब बिसैफ लश्कर कुफार कतार अंदर कतार लख जन्या हजार मोहम्मद जा कतार एडो हैदर कला साहिब गुलकार हथ में तलवार जेको जे फिना जाथे धक्को हण था डेड़ो पा अली भी शेकड़ी पसंद जे ओता कमो जी होजे मेहमान ईंदा रहन अली खाराईंदो रहे होता का सिंध जी सकाफत होता का टोपी भी आहे सिंधन जी टोपी हेड़ी तव बस टोपी में मस्जिद जो मेहराब ठया सुभान अल्लाह से अच्छा चौकन पाया हुआ तो पाया
ॿियनि खे त सीअ में चिंची हटाए रपाता मां सऊदीअ में तकीर के हुते हमरा चिट्ठी साईं सिंधी इस्लाम खां फिरी विया जो ग़लति थो ॻाल्हाए सिंधियुनि जी टोपीअ ते नज़र कर त बि तोखे मोहम्मद जो इस्लाम नज़र अचे या टोपी ॻाल्हाए पई ओ जे आ फ़कीर ओ भटी फ़कीर या टोपी ॻाल्हाए पई मैसेज पई ॾे पैगाम पई ॾे छा पई चए पई तव्हांजा वॾड़ा निमाज़ी असांजो अजरक पैगाम पियो ॾे त असांजो अमड़ियूं भेनर न्याणियूं परदेदार सिंध जो टी सकावत कहिड़ी आहे टी ओताक असांजा वॾा खीर न खपाईंदा अलाह जो कसम आहे बसि अॼु खां 60 साल पहिरियों आहे को पोड़ो वेठा भले पुछो असांजा वॾा खीर न खीर खपाइण ऐब हो सिंधियुनि वटि खीर ॿिनि कमनि में ईंदो ॿिनि कमनि में या तो मेहमाननि खे ॾींदा राति जो या ॾुध जो चाॼूं मिलोड़े मखण जा चाणा कढी प्याला भरे 4 बजे असांजो कुराड़ियूं थदियूं ज़िक्र जी तमार हलंदी मखण जा प्याला भरे मथो माखी रखी लस्सीअ जो चौरियूं भरे फजर नमाज़ खां वठी सिंधियुनि में ओता सिंधियुनि जे ओताक में सिंधियुनि जो ख़ैर हलंदो ॻाल्हायां कसम थी अलाह होटल ना असांजी बेड़ी बोड़े छड़ी अल्लाह होटल ते चांहि जा शौक़ीन न छोरनि जो शौक़ीन ॿिया होटल ते पुछंदा मूं वारो सिंधड़ी अंबता जो कोन आहे सॼो ॾींहुं अधु कोप ते वेठा आहिनि होटल कट तॾहिं जाए हाणे वरी कट जो नालो छा रखियो अथव ख़बर अथव गोल्डन चांहि जेके गैर मुस्लमान पिया कल्ह मां हिकिड़ी जाइ ते चई गोल्डन चार खणी आ मां चयो छा तूं चई नेॾे बेरी खां पुछूं त गोल्डन गोल्डन मां वरी सम्झो या ॿियो का ॿी का भला चए अधु कोप थो चए तोखे चांहि पीअणी आहे न घर छो नथो थिए ज़ाल माज़ूर अथई इहो त वरी अञा मीरपुर मां तकीर कंदो उते कंहिंजो जलसो वोट बुटो ॿियो आहे मीरपुर ॿियो आहे छा त ख़लक आई आहे अल्लाह वियल बि मोटी आहे हिननि त चयो खोड़े सां घणई थिए पर रब जो न कंदो मुंहिंजे तॾहिं खे मां ॼा लतीफ़ पुछे तॾहिं वरी तुंहिंजे जेके खिली थी पाए भाकुर भाई पीअ जो वेझो विहार नकी तलब ताम जी रुगो पाणीअ ढुक प्यारे वरी उन हमरा जो अली सिद्दीक़ जे बहादुरी जो ॿियो मिसाल जॾहिं हुजूर साईं जन जो विसाल थियो न त भला 3 वॾा फितना पैदा थिया कुछ माण्हू दीन खां फिरिया किन ज़कात जो इनकार कयो किन ख़त्म नबूवत जो इनकार कयो पर सोनो सिद्दीक़ तलवार खणी मैदान ते निकितो जे मां न छॾींदुसि मुक़ाबिलो कंदुसि हज़रत उमर अॻियां आयुसि चई अबू बकर छा पियो करे वॾा मसइला पैदा थिया हज़रत उमर खे चई अंत ग़य्यारुन फिल जाहिलिया व ख़फ़ारुन फिल इस्लाम तू जाहिलियत में बहादुर इस्लाम में बुज़दिल थी वियो उमर मुंहिंजो रस्तो साचो कर भई मौला अली अॻियां हलो बाऊ मदी जे अली अबू बकर मां तोखे ॿियो कुझु नथो चवां उहे लफ़्ज़ थो चवां जेके बदल में नबी साईं तोखे चया तूं अॻियूं पियो रड़े नबी साईं तोखे चुपे खां छिके अब पोइते कयो अबू बकर पोइते थी तो में मां मोहम्मद जी वॾी उम्मीद आहे सिद्दीक़ पोइते थी तोखे उम्मत संभालणी आहे पोइते थी मां अली तोखे साॻा लफ़्ज़ थो चवां अबू बकर जज़्बात घटि कर हाय सिद्दीक़ पंहिंजी तलवार
न्याण मां कढी आवाज लहराए जे अली नबी वियो दीन यकीन थी वियो हुजूर जे इज्जत ते हमला थिया थियन अॼु यमन जा कुत्ता आशा जे पेरनि में चकड़न मां सिद्दीक़ खे क़बूल आ मोहम्मद जे इज्जत ते हमलो थे सिद्दीक़ माफ करे मां टुकड़ा थींदम शहीद थींदम पुरज़ा थींदम रत वाहिदम मोहम्मद जे दीन के चौके ईंदो रहा सिद्दीक़ जा गुलाम भईयो तमलो करे जाओ भईयो नारे तकबीर शान सिद्दीक़ अकबर नारे तकबीर मुझे मौला अली जुम्मे जवाब करे एकड़े हमरा जो अखबरनी या अली अबा बकर अली ऐसा के अबू बकर जे बारे में बुधा तू जो छा ख्याल है अली जे अखिन में गोड़ा चीड़ा जे कंहिंजे बारे में का मुखा पूछो जे के मोहम्मद सिद्दीक़ चयो आ जे के अल्लाह सिद्दीक़ चयो तुम पूरी तारीख पढ़ियो सहाबा ते फूकियो वेठो चरियो आजा तुझो वास्तो केड़ो आ मथे जो तू अबू बकर उमर अली जा फैसला तो करे तुझी हैसियत केड़ी आ वजू करण इंदो थई ब मास्टर बेड़ा ना हेड मास्टर फैसलो कंदो ब हेड मास्टर बेड़ा ना फैसलो डीओ कंदो ब डीआ बेड़ा ना फैसलो डायरेक्टर कंदो ब डायरेक्टर बेड़ा ना फैसलो सेक्रेटरी कंदो बिन साहबन में इख्तिलाफ थे त फैसलो नबी कंदो या मीरपुर जो मवाली कंदो चरिया जालो जा सही है मां बाहूं तो बता नबी सन जे साहबा जे बारे में ज़बान न खोलियो नबी सन दुनिया में वेंदे पारत कई केड़ी अल्लाह अल्लाह फी असहाबी मुझे साहबा जी पारत अथव सुभान अल्लाह सुभान अल्लाह दुनिया में वञण महिल प्यारी शइ जी पारत कबी आहे न असां पोड़ा मरद आहिनि पोइ छा चवंदा आहिनि ट्रैक्टर जी पारत मर जो बि रते दे यारो प्लाट न खपाए एॾे पोड़नि जो क़दुरु कंदा कयो ॾिसो मां ॿाहूं थो ॿधां पोड़नि में 3 खूबियूं अथव ॿुधायां छो त हीअ उम्मत बि पोड़ी आहे न हीअ पोड़ी उम्मत पोड़नि सां रब लेखो ई न कयो छा चई 3 दफ़ा कुलोला पढ़ंदव सॼे ख़तम जो पोड़ी उम्मत आहे निमाज़ूं 5 पढ़ो सवाबु 50 जो पोड़े में 3 ॻाल्हियूं हूंदियूं अथव ॿुधायां ख़र्च घणो ख़र्च में सॼो घर हिकिड़े पासे पोड़ो हिकिड़े पासे हिकु ॿियो कमु सफ़ा थोरो टियों सॼे ॻोठ ते कावड़ियल लुकंदो हिन जे करे पोड़नि जो थोरो कमु बि घणो अथव पोड़ो वञी मीरपुर मां भींडियूं वठी आयो न कश्मीर पता वधीक न चवंदा कयो पोड़नि खे असां अहिड़ा छोरा जवान थींदा बाबो कुझु नथो करे बाबो कुझु नथो पिणे कुझु कयो तॾहिं त तूं जाओ सिद्दीक़ सभिनि खां अॻे बस चिठीअ में 4 सुवाल हा 2 सुवाल वरी हुन जलसे में ॿुधाईंदुसि फोटो हिकु दफ़ो नबी साईं कचहरीअ में चयो त मदीने में हिकिड़ी कुराड़ीअ जो घर आहे जेको हिन जे घर ॿ कम करे अचे जेको हुन जे घर जी सफ़ाई करे ॿियो हुन जी खली पाणीअ बि भरे अचे माज़ूर आहे वीचारी दुआ कंदसि नबी से निजी कचहरी में चयो सोने सिद्दीक़ छा कयो वञी 2 कम करे हज़रत उमर तो फरमाए मां फजर पढ़ी वियुसि दर खड़काइम जे हिकिड़ो मुजाहिदो अॻु कढी वियो थी बुआरी बि ॾेई वियो थी पाणी बि भरे वियो हज़रत उमर तो फरमाए मूंखे ॾाढी कावड़ आई पर वरी ॿी राति तहजुद जी बांग आई अञा मके मदीने में ईंदी त तहजुद पढ़ी वियुमि दर खड़काइम जे हमरा हुयो 2 कम करे 3 रात हज़रत उमर तुझे मां तहजुद खां अॻे
पुछुम जे बई कम थी जे मुझे एडी कावड़ आई हजरत उमर तो फरमाए मां इशा पढ़ी लिखी बीह रहस मुझे निसायो आए के हजरत उमर तो फरमाए मां लिखियो बिठो हां चादर वेड़ी पई तस खजी जो कोहरो लिखल तस लुडंदो वनी पियो पोयो वनी भाकुर विधो मास जो मास माना मत केरा इजहर वजह चेहरो जाहिर कर चादर जो परे करे चेहरे ता निसा न पोड़ो अबू बकर सिद्दीक आहे नथा जो सुभान अल्लाह वयो तब बकर सिद्दीक के छला नारे तकबीर शान सैयदना सिद्दीक अकबर नारे तकबीर बस आए जे वारो ये नमाज सवाबा जे रोजो सवाबा जे हज सवाबा जे ज़कात सवाबा ये गरीब जी मदद करण भी सवाब बेचाई तो जे मानू थामे वो कम पर पान न खाइन पांजो हई ठिकर भितर छापड़ी धूना भी तार सा पर फिरो फर कन पे नियत मुताबिक पाची बेटा ही तुझे नमाज रोज बिन चम चक माता जे जज्बे के सलाम तो क्या खुदा जो कसम जो फसल व्या हल्या इनो हाल घरड़ा किरी पिया वो भी चवना ॿिया कम थियन पिया तो मोहम्मद जो कुरान जो वाइज पे थी तो चवना था जो सुभान अल्लाह मां फजल रहमान के मुबारक हो जा सही बरकत साहब के मुबारक हो जा बस जे जमात के मुबारक हो जा जो एको साउंड आलिम वरी खैरियत थे ता अन्या मां उते कोट भुटे में गालाइंदो दुआ कयो रुगो अचा सही दुआ कयो अल्लाह सभिनी जी हाज़िरी कबूल करो रब्बना तमिम लना नूरन फग़फिर या अल्लाह सभिनी जो बयान बुधन कबूल अल्लाह जिन भी न खैर दे कम में हिस्सो तो सभिनी जो खैर कबूल कर अल्लाह संग हलाल में बरकत दे हराम को बचा रोड हादसन को बचा अस्पताल को बचा कोर्टुन का बचा थानन को बचा कबायली छीलन को बचा फितने फसाद को बचा मक्के मदीने की ज़ियारत नसीब ए अल्लाह संग न्याने पुत्र न्या नसीब फला अल्लाह संग न्याने पुत्र न्या नसीब फला इन्नमल मोमिनून इख्वतुन फअस्लिहू बैना अखवैकुम ए अल्लाह असांजे कमन कोताहिन के माफ़ कर असांजे जे के दीन सां आबाद फरमा कुरान सां आबाद फरमा दीन सां आबाद फरमा असांजे अबे अम्मा ते रहम फरमा बच्चन ॿारनि ते रहम फरमा जेको ख़ैर थियो आहे इन ख़ैर जे चामर खे क़बूल फरमा हे अल्लाह सही बरकत जे उम्र में बरकत ॾे अल्लाह इन जे रते देरे वारे मदरसे खे बि आबाद कर हे अल्लाह हितां जो मदरसो किरी पियो अल्लाह इन जी ग़ैबी मदद फरमा ग़ैबी नुसरत फरमा ग़ैबी ताईद फरमा पंहिंजे ग़ैबी ख़ज़ाननि मां पूरत फरमा हे अल्लाह शाम जा सवाली थी केॾो वॾो मजमो हथड़ा खयूं वेठा आहिनि मुंहिंजा मौला शाम जा सवाली रते देर जा सेठ बि ख़ाली न मोटाईंदा आहिनि असांजो वॾो सवाल इहो थी असांखे माफ़ कर हे अल्लाह असांखे माफ़ कर हे अल्लाह असांखे माफ़ कर माफ़ीअ जे क़ाबिल न आहियूं तूं बि माफ़ कर मुजरिम आहियूं ॾोहारी आहियूं क़सूरवार आहियूं नालाइक़ हे अल्लाह ये असांजा पानी न पियो विढ़े असांजा गुनाह पिया विढ़ा ज़हरन फसाद फिल बर्र वल बहर बिमा कसबत ऐदिन नास हे अल्लाह असांजे हथड़नि खे क़बूल फरमा अल्लाहुम्मा ला तक़्तुलना बिग़ज़बिक मुंहिंजा मौला पंहिंजे नंबर जे ज़रिए असांखे क़त्ल न फरमा वला तुहलिकना बिअज़ाबिक पंहिंजे अज़ाब जे ज़रिए असांखे हलाक न कर वआफ़ना क़ब्ल ज़ालिक पकड़ खां पहिरियों असांखे माफ़ कर हे अल्लाह असांजे मैयतनि खे माफ़ कर असांजे मरीज़नि खे शिफ़ा ॾे असांजे बच्चनि खे सालिह बना असांजे बच्चनि जा नसीब भला कर हे अल्लाह असांखे मक्के मदीने जो मुसाफ़िर बना असांखे मक्के मदीने जो मुसाफ़िर बना मुंहिंजा मौला नथो
तोखा शिकायत न तुझे फरिश्तन का शिकायत ए अल्लाह असा मुजरिम आयो असा पापी आयो असा दुहारी आयो असा तुझे जमीन ते बाहर आयो मुझा मौला ए अल्लाह इन मेड़ के खाली न मोटा अल्लाह इन मेड़ के खाली न मोटा ये सब मोटी आया तो पाण चयो ला अल्लाहुम यरजिऊन माडे मोटी अचो ये वसाए जे वारा मोटी आया दी मुझा मौला असा जो मोटन कबूल कर ए अल्लाह तो का घुरंदे भी शर्म दो जे अड़ा पुरियो ता फरमा वही मिन शैइन इल्ला इंदना खजाइन असा जो वार गुनाहन में विख गुनाह कोई अमल कोने मुझा मौला जो तुझे दरबार में पेश कर सवाए यथामत पिछले माई अम्मै युजीबुल मुस्तर्र इज़ा दा अम्मै युजीबुल मुस्तर्र इज़ा दा ऐ अल्लाह तू पाण चे दो जने तकलीफ में माखे को सदी दुआ तमा जवाब दी दो ए अल्लाह साजी दुआउन के कबूल कर बे औलादन के सारे औलाद एड़ा बचड़ा दे जेके बाबा करे सब कन अम्मा करे सब बातड़न बोलन जा साजे घरन के आबाद कर अल्लाहुम्मा सल्ली अला जिस्म मुहम्मदिन रूह मुहम्मदिन बलद मुहम्मद मौला जितना टाइम दुनिया में रहा है कल में जे तमारा सारा पाना दे गुफाएं अल्लाह डाडा झेड़ा थी प्यारे लाखे मुझा मौला सीनन मुनफरत रूफ अल्लाह कबायली झेड़ा के खत्म ए अल्लाह कबायली झेड़ा खत्म मुझा करीम रब मुसलमानन जो रत वहे थे ए अल्लाह जा कह भी बदखा नहीं मुझा मौला कबायरी तकरारन कहीं ने लाके मुझा मौला इनाम ने लाके के अमन जो गहवारो बना रब जअल हाज़ल बलद आमिन ए अल्लाह संगे अमन खबे इलाही मुसलमानन जो रत वही सुबहान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह।